सेवन में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन तालके जी यूनियन काउंसिल बूबक शहर में अॻूणो वॾो वज़ीर सैयदो मुराद अली शाह जे शान में यूनियन काउंसिल बूबक जे चेयरमैन मखदूम ज़मीर हुसैन अब्बासी, मखदूम कलीम अब्बासी ऐं मखदूम बिरादरी पारां हिकु अज़ीम शान जलसो बूबक शहर में मुनक़िद कियो वियो। उन मौक़े ते सैयदो मुराद अली शाह जूं मखदूम बिरादरीअ समेत बूबक यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जहिड़ोकि पहिरियार बिरादरी, मल्हाह बिरादरी, जेहा बिरादरी, मेमन बिरादरी पारां दौल शरनारियुनि ऐं सिंधी रक़्स सां आलीशान शानदार इस्तक़बाल कियो वियो। गॾोगॾु बूबक जे मंशर बंद ऐं बूबक शहर जे औरतुनि समेत ॿारनि बि पीपल्स पार्टी जा झंडा खणी साईं मुराद अली शाह जो शानदार इस्तक़बाल कयो। पिंडाल में रुगो जीए भुट्टो, जीए सैयदो मुराद अली शाह जा नारा गूंजंदा रहिया। इन जलसे में साईं सैयदो मुराद अली शाह सां गॾु अॻूणो MNA सरदार सिकंदर अली खान रापोटरो, सैयदो आसिफ अली शाह, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जाम शोरो, मोहम्मद सलीम बाजारी ऐं ॿियनि केतिरनि ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि, पीपल्स पार्टी जे कारकुननि साईंअ सां हिन जलसे में गॾु हुआ।